साईं असांजो प्यारो दोस्त आफ्ताब साहब, आफ्ताब भट्टी साहब फ्रॉम सखर, वो हिते वाटरटन लेक ते पापड़ पियो ठाहे, उन खां पोइ पकोड़ा ठहंदा जंहिंजे लाइ इहे पटाटा कटिया पिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था पिया। ऐं हींअर पापड़ ठहिया आहिनि, जेके पापड़ खपनि उहे खणे ऐं खाए। पहिरियों दफ़ो असां ज़िंदगीअ में पापड़ पकोड़ा खाईंदासीं। बारबेक्यू त खोड़ दफ़ा कयो आहे, पर कॾहिं पापड़ पकोड़ा कोन कया आहिनि। इन जे बारे में तव्हां समन शेख साहिब खां पुछूं था त छा राय आहे? समन शेख साहिब, तव्हां ॿुधाईंदो त पहिरियों दफ़ो तव्हां पकोड़ा खाईंदो अहिड़े फिज़ा में कीअं लॻंदो? किथे खाधासीं? घर नड़े पार्क में भेणा सुञातल इहो। साईं तव्हांजो हिन बारे में छा ख़्यालु आहे? त बारबेक्यू त तव्हां खाधा आहिनि ॿार, कॾहिं पकोड़ा खाधा अथव? हा न, वरी तव्हांखे दूध पती चांहि बि पीआरींदो आफ्ताब साहब। पोयां ॾिसो था केॾी ख़ूबसूरत लेक आहे, है नी। ऐं तव्हांखे सिंधी कलाम हल रहिया आहिनि, केले सां गॾु तव्हां सिंधी कलाम ॿुधी सघो था। हा केले सां गॾु साईं, छो त केला पिया आहिनि उन्हनि सां गॾु सिंधी साईं लाइव आहे, केले सां गॾु आहे। सैनिटाइज़र छा कंदे? सैनिटाइज़र ऐं सैनेटर जेके आहिनि न, इहे अंग्रेज़ कनि, जेके टोपियुनि वारा। असां त सिंधी माण्हू आहियूं, बसि ईअं कपिड़नि सां हथ उगी करे खाइणु शुरू कंदासीं। मुंहिंजा कयूं भाग अदा पापड़ ठही अची विया आहिनि, पापड़ खाओ रे। वेठो बिना है वरी चवे थो वञा। जेको हरामी नसुल जो कुतो खणी आया आहिनि, जेको ईंदड़ वींदड़ सिंधीअ ते भौंके थो, लॻे थो साम्राज्य जी वॾी साज़िश आहे ऐं असां साम्राज्य जी हर साज़िश खे नाकाम कंदासीं। प्यार कयूं हा, पकोड़नि जो कमु शुरू थी वियो आहे। पहिरियों दफ़ो लाइफ टाइम पकोड़ा ऑन द लेक। वाह साईं वाह, उस्ताद वॾा हेॾे है बसरनि वारा पकोड़ा है जर कलंदर। हलवा सिंधी यार हलण ई कर, हवा निकिरी वई आहे घणनि माण्हुनि जी। अॼु मां काॾे घुमण विया हुआ अकेला अकेला? छो खेर में वठो था लेक?
साल बड़ा कीअं था पकोड़ा हलनि पिया हवा कलाम चेंज कयूं था का ॻाल्हि ई न आहे हाज़िर मोहम्मद आबिद अली ताहिरी जानी तव्हां सलाम ॾियूं था बिल्कुलु ॾियूं था अदा आधी राति जो पाणी पाणी इहो ई त प्लान हो तव्हांजो पाणी पाणी करण जो वात इन करे तव्हांजो वरी तव्हांजो वात पाणी पाणी कयूं था वाह साईं वाह लूण चखियसि साईं लूणु एॾे गरम में चखां तो जहिड़ा ॿ दोस्त ॿिया थी विया न त दुश्मन जी मूंखे ज़रूरत काई कान्हे का लूणु सही आहे बहितरीनु हा